وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद। सूरतुल माऊन मक्की सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। हिन जी शुरूआत कयूं था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अराइतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन, छा तव्हां ॾिठो आहे उनखे युकज़्ज़िब जेको कूड़ो भाए थो बिद्दीन हिसाब खे। छा तव्हां उन माण्हू खे ॾिठो आहे जेको हिसाब किताब खे कूड़ो भाए थो? हीउ माण्हू केरु आहे? जेको आख़िरत जे ॾींहं जो इनकार करे थो। आख़िरत जो ॾींहुं क़यामत जो ॾींहुं जिते ईमानियात में हिकु अहम हैसियत रखे थो, उते हुन जी अहमियत हितां बि मालूम थिए थी जो इंसान जी दुनियावी ज़िंदगी ते बि तमामु घणो असरअंदाज़ थिए थो। जंहिं माण्हू जो इहो यकीन आहे, इहो एतमाद आहे त हिकु ॾींहुं अचिणो आहे जंहिं ॾींहुं मूंखे अल्लाह वटि पेश थियणो आहे ऐं अल्लाह खे पंहिंजे अमलनि जो हिसाब ऐं किताब ॾियणो आहे, त यकीनन उहो ॾिसंदो त आउं कहिड़ो अमल कयां थो। अहिड़ो अमल आहे जंहिंखां मुंहिंजो रब राज़ी थींदो, जंहिंजो बदिलो मूंखे हिसाब किताब जे वक़्तु ॾींदो, या अहिड़ो अमल आहे जो उन ॾींहुं हिसाब ऐं किताब में इहो मूंखे रुसवा कंदो ऐं ख़्वार थींदुसि, जहन्नम जो अज़ाब मुंहिंजे लाइ थींदो। इहा सोच ऐं इहो फ़िक्रु इंसान में वॾी तब्दीली आणे थो। दुनिया में अहिड़ो माण्हू तमामु बहितरीनु साबित थिए थो त हू चङा कम करे थो, छो त हुनखे यकीन आहे त हिसाब ऐं किताब जो हिकिड़ो ॾींहुं आहे। उन जे मुक़ाबले में जंहिंजो यकीन ई कोन्हे, जेको इहो सम्झे थो जेको कुझु आहे हीअ दुनिया आहे, जेको कुझु आहे हिते ई आहे, हीअ ज़िंदगी आहे, जेतिरो हिन में मूं हासिलु कयो ओतिरो आउं हासिलु कयां, उनखां पोइ त मूंखे मरी वञिणो आहे, त यकीनन उहो माण्हू हलाल हराम कंहिं शइ खे कोन ॾिसंदो। इहो न ॾिसंदो त कंहिंजे मथां हू ज़्यादती करे पियो, नाहक करे पियो। हुनजो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो त मूं वटि इहा ई ज़िंदगी आहे, इहो ई मौक़ो आहे, इन मां जेको हासिलु कयां हासिलु करे सघां। त ॾिसो इन्हनि ॿिन्ही जी ज़िंदगी में केॾो फ़र्क़ु हूंदो। त फ़रमाई अराइतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन, छा तव्हां ॾिठो आहे उनखे जेको हिसाब जो इनकार करे थो, हिसाब खे कूड़ो भाए थो। फ़ज़ालिकल्लज़ी यदुउल यतीम, उन जे करे ई त उहो धिका ॾिए थो यतीम खे। यतीम खे धिका ॾिए थो। यतीम केरु आहे? जंहिंजो केर बि कोन्हे, को सहारो कोन्हे, जंहिं मथां को फ़ाइदो मिलण जी तवक़ो कोन्हे, जेको वीचारो मुहताज आहे। हीउ जेको आख़िरत ते ईमान नथो रखे, उहो यतीम खे धिका ॾिए थो। छाजे लाइ? चए थो त हिन सां अहसान करण जो मूंखे कहिड़ो फ़ाइदो थींदो, हिन वटि त कुझु आहे ई कोन, हीउ त मुहताज आहे, हिन जो पीउ कोन्हे, हीउ त बिल्कुलु बेसहारा आहे, मुंहिंजी वाह वाह बि कोन थींदी। त पोइ उन जे लाइ फ़रमाई त उहो यतीम खे धिका ॾिए थो। यतीम केरु आहे? यतीम उहो शरीयत जी इस्लाह में मम मात अबूहु वलम यबलुग, जंहिंजो वालिद फ़ौत थी वञे ऐं उहो बालिग न थियो हुजे। जंहिंजो वालिद यानी जंहिंजी माउ फ़ौत थी वञे त उहो शरीयत जी इस्लाह में यतीम कोन्हे, मुआशिरे में उनखे यतीम चयो वञे थो। त यतीम खे उहो धिका ॾिए थो। वला यहुद्दु अला तुआमिल मिस्कीन, ऐं न ई रग़बत ॾियारे थो अला तुआमिल मिस्कीन, ऐं नथो उहो रग़बत ॾियारे मिस्कीन खे खाराइण ते। मिस्कीन खे खाधो खाराइणु ऐं यतीम जी इज़त करणु, उन जूं ज़रूरतूं पूरियूं करणु, उन सां अहसान करणु, इहो केरु कंदो? उहो ई कंदो जंहिंखे यकीन हूंदो त हिकिड़ो ॾींहुं हिसाब ऐं किताब जो आहे, जंहिंमें असांखे अल्लाह ताला असांजे नेकिन जो बदिलो ॾींदो। माण्हू बदिलो भले न ॾियनि, उहे ॾिसनि या न ॾिसनि,
अल्लाह यकीनन बदिलो ॾींदो ऐं अल्लाह ताला असांजे सभिनी अमलनि खे ॾिसी रहियो आहे। त उहो माण्हू इहो सोचे करे नेकी कंदो। जॾहिं त आख़िरत ते यकीन न रखण वारो उहो सभु दुनिया खे सम्झे थो, उहो जेको मामिलो करे थो उहो मादी शइ खे ॾिसी करे थो त कहिड़ो फ़ाइदो हूंदो फौरी जेको हुनखे हासिलु थींदो, जॾहिं त आख़िरत जो हू इनकार करे थो। उन जे लाइ यतीम खे धिका ॾिए थो ऐं मिसकीन खे पाण त खाधो नथो खाराए पर ॿिए कंहिंखे रग़बत बि नथो ॾियारे त हीउ मिसकीन आहे, हिन खे खाधो खारायो। रही त आख़िरत जो इनकार करण जे करे हिन जी इहा कैफ़ियत बणिजी चुकी आहे जो न पाण मिसकीन खे खाधो खाराए थो ऐं न ई ॿिए खे रग़बत ॾियारे थो। हर तरह जी नेकी खां अहिड़ो माण्हू जेको आहे परे थी थो वञे। फ़वैलुल लिल मुसल्लीन, पोइ वैल आहे, हलाकत आहे निमाज़िन लाइ। पोइ वेल आहे, हलाकत आहे निमाज़िन लाइ। इहा नमाज़ी हिन आयत खे ॾिसी करे बाज़ मुफ़स्सिरीन ज़िक्र कयो आहे त हीअ सूरत मदनी सूरत आहे, छो त मके में मुनाफ़िक़ कोन हूंदा हुया, मके में कुफ़्र हुयो। त हीअ जेके नमाज़ी आहिनि उन्हनि जे लाइ हलाकत बयानु थी रही आहे, त इन जो मतिलबु त हीअ मदीने जो वाक़ियो आहे जिते मुनाफ़िक़ हूंदा हुया। फ़रमाईं त फ़वैलुल लिल मुसल्लीन, हलाकत आहे नमाज़िन जे लाइ। अल्लज़ीन, उहे नमाज़ी, हुम अन सलातिहिम साहून, जेके पंहिंजी नमाज़ुनि खां गाफ़िल आहिनि, जेके पंहिंजनि नमाज़ुनि खां गाफ़िल आहिनि। नमाज़ ईअं पढ़णु वक़्त खां अलावा ऐं वक़्त खे टारे करे उहा नमाज़ पढ़णु, जीअं हदीस में अचे थो, फ़रमायूं त उहा मुनाफ़िक़ जी नमाज़ हुजे थी, वेठो रहे थो, ॻाल्हाईंदो रहे थो एतिरे ताईं जो सिजु जॾहिं लहण वारो थिए थो, उथे थो, बीहे थो, सुस्ती में काहिली में 4 ठूंगा हणे थो ऐं ईअं नमाज़ खे ख़तमु करे थो। त अहिड़ी नमाज़ जो कहिड़ो फ़ाइदो आहे। नमाज़ त हिकु अज़ीम अमल आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण वारो अमल आहे, इबादत आहे। उन में ख़ुशू ऐं ख़ुज़ू उनजो रूह आहे, उनजी ज़ीनत आहे। उनखां बग़ैर इहा नमाज़ कहिड़ी आहे। उन लाइ नमाज़ में जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त मक़सद रखिया आहिनि, जेके फ़ाइदा रखिया आहिनि, उन्हनि मंझां हिकिड़ो फ़ाइदो इहो बि आहे, इन सलात तनहा अनिल फ़हशाए वल मुनकर, त नमाज़ बेहयाई ऐं बुरनि कमनि खां रोके थी। जेको माण्हू नमाज़ खे अहिड़े नमूने पढ़ंदो, बसि हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, हुनखे पंहिंजे मथां लाहिणो आहे ऐं हुन में को हुनजी रग़बत कोन्हे, सोच ॿिए पासे आहे, ख़्याल ॿिए पासे आहे, दुनियावी सोचूं सोचे थो, ख़ुशू ऐं ख़ुज़ू खां ख़ाली जॾहिं नमाज़ पढ़णु शुरू थो करे, ख़बर कोन्हे किथे छा पढ़ियईं, कीअं पढ़ियईं, हथु मुसलसल, कॾहिं कपिड़ा सही करे थो, कॾहिं मुंहं ते आहे, कॾहिं ॾाढ़ी जे वारनि सां खेॾी रहियो आहे। इहा कहिड़ी नमाज़ आहे? इहा नमाज़ कहिड़ी नमाज़ आहे? इन जो कहिड़ो फ़ाइदो हूंदो? फ़रमाईं त इहे माण्हू इन्हनि जे लाइ हलाकत आहे जेके पंहिंजी नमाज़ुनि में ग़फ़लत जो शिकार आहिनि। इहे सभु शयूं अची वञूं त वक़्तु टारे करे पढ़णु, ख़ुशू ऐं ख़ुज़ू जो न हुजणु ऐं नमाज़ जा जेके ज़ाहिरी अफ़आल आहिनि उन्हनि में इत्मीनान ऐं सुकून जो न हुजणु, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ नमाज़ न पढ़णु, इहे सभु कमियूं ऐं कोताहियूं आहिनि। फ़रमाईं त कुझु नमाज़ुनि जे लाइ वेल आहे जेके पंहिंजी नमाज़ुनि खां गाफ़िल आहिनि। अल्लज़ीन हुम युराऊन, उहे जेके रियाकारी कनि था, जेके ॾेखाव कनि था, त माण्हू ॾिसनि, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ नमाज़ पढ़नि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में मुनाफ़िक़ ईअं कंदा हुया। मुनाफ़िक़नि जो मक़सदु छा हूंदो हुयो त बसि मुस्लमान उन्हनि खे मुस्लमान सम्झनि ऐं ज़ाहिरी शइ इहा नमाज़ आहे, इस्लाम जो शाइर आहे। बल्कि सहाबा ऐं ताबीन जे वक़्त में नमाज़ खां बग़ैर इस्लाम जो तसवुर ई कोन हुयो। अलहदुल्लज़ी बैनना व बैनहुम अस्सलाह फमन तरकहा फ़क़द कफ़र। फ़रमाईनि था त असांजे ऐं मुनाफ़िक़नि जे विच में या काफ़िरनि जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो नमाज़ आहे। जंहिं उनखे छॾियो त उन कुफ़ुर कयो। त ख़ैरुल क़ुरून में इहो क़तअन सबूत कोन मिलंदो को मुस्लमान अहिड़ो आहे जेको नमाज़ी न हुजे। एतिरे ताईं जो मुनाफ़िक़ जेके बदतरीन काफ़िर हुया, सिर्फ़ु दुनिया में पंहिंजो पाण खे मुस्लमान साबित करण जे लाइ
उहे बि नमाज़ पढ़ंदा हुया। हा, पोइ कॾहिं सुस्ती थींदी हुयनि, जीअं इशा जी नमाज़ उन्हनि ते ॻरी हुई, फजर जी नमाज़ उन्हनि ते ॻरी हुई, पर नमाज़ हू पढ़ंदा हुया। मक़सदु सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारणु हूंदो हुयो। फरमाईं त उहे जेके रियाकारी कनि था, जेके माण्हुनि खे ॾेखारनि था, इख़लास सां इबादत नथा कनि, इख़लास सां नमाज़ नथा पढ़नि। वयमनऊन अल माऊन, ऐं उहे रोकनि था अल माऊन, आम इस्तेमाल वारियूं शयूं, आम इस्तेमाल जूं शयूं, जेके हिकु तफ़सीर जे मुताबिक़ हर घर जी ज़रूरत आहिनि, जीअं लूणु आहे, बाहि आहे, ऐं देगड़ी आहे, चमचो, ॾोई, इन तरह जूं आम शयूं मुराद आहिनि जेके घरनि में हुजनि थियूं। जॾहिं उहे शयूं ख़तमु थी वञनि ऐं को अची उन्हनि खां घुरे थो, त पोइ हू उन्हनि खे उहे ओधर ते ॾियण जे लाइ बि तयारु न आहिनि। इहा हिकु इंतिहाई किरियल हरकत आहे, अख़लाक़ी बीमारी आहे, जो तव्हांजो पड़ेसरी आहे, उनजा केतिरा हक़ आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मा ज़ाल जिब्रील यूसीनी बिल जार हत्ता ज़नंतु अन्नहु सयुवर्रिसुहु। फरमाईं त जिब्रील मूंखे मुसलसल पाड़ेसरी जा हक़ ॿुधाईंदो रहियो, ताक़ीद कंदो रहियो, वरी वरी चवंदो रहियो, एतिरे ताईं जो मूंखे लॻो त हाणे जॾहिं माण्हू मरंदो त जिते उन जे वारसनि खे उनजो माल ऐं मिल्कियत मां हिसो मिले थो, अहिड़े तरीक़े सां पाड़ेसरी जो बि हिकु हिसो हूंदो। त इहो पाड़ेसरी जो हक़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर फलयुक्रिम जारहु। जेको माण्हू अल्लाह ताला ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखे थो, हुनखे खपे त पंहिंजे पाड़ेसरी जी इज़त करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़ेसरी जा तमामु घणा हक़ ॿुधाया आहिनि। हाणे पाड़े वारो अची जेकॾहिं आम इस्तेमाल जी का शइ घुरे, फरमाईं त हू उनखे न ॾींदा, उनखां रोकींदा। त उन सां त हुस्न सलूक करणु खपे, पाड़ेसरी सां अहसान करणु खपे। उन जा बेशुमार हक़ आहिनि, बल्कि पाड़ेसरी 3 क़िस्म जा आहिनि। हिकिड़ो उहो जेको तव्हांजो रिश्तेदार बि आहे, मुस्लमान बि आहे ऐं पाड़ेसरी बि आहे। हिन जा 3 हक़ थी विया, 3 हक़, हिकिड़ो इस्लाम जो, ॿियो रिश्तेदारी जो, ऐं टियों पाड़े जो। ऐं ॿियो उहो आहे जेको तव्हांजो रिश्तेदार कोन्हे, मुस्लमान आहे ऐं तव्हांजो पाड़ेसरी आहे, उन जा 2 हक़ थिया। ऐं टियों उहो आहे जेको मुस्लमान कोन्हे, काफ़िर आहे, तव्हांजो रिश्तेदार बि कोन्हे, पर पाड़ेसरी आहे, उन जो बि हिकु हक़ आहे। त अंदाज़ो कयो केतिरो हक़ आहे जेको पाड़े जो इस्लाम ज़िक्र कयो आहे। त आम जेके इस्तेमाल जूं शयूं आहिनि उहो माण्हू खां रोके, उन्हनि खे न ॾे, इहा इंतिहाई किरियल हरकत आहे। कि फरमाईं उन्हनि जे लाइ वेल आहे। वेल जूं 2 मानाऊं आहिनि, हिकिड़ो त हलाकत आहे, तबाही आहे, ऐं ॿियो वेल जहन्नम जी वादियुनि ऐं घाटियुनि मंझां हिकु घाटी बि आहे। त अल्लाह ताला ॿुधायो त उन्हनि माण्हुनि जे लाइ वेल आहे, जहन्नम आहे, या हलाकत आहे, तबाही ऐं बर्बादी आहे, जंहिंजूं इहे सिफ़तूं आहिनि। हिकु त उहे नमाज़ में ग़फ़लत जा शिकार आहिनि, पंहिंजे नमाज़ुनि खां ऐं उनजे मक़सद खां बिल्कुलु गाफ़िल आहिनि, जेके रियाकारी कनि था ऐं आम इस्तेमाल जूं शयूं रोकनि था। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे हिन सूरत जे मुताबिक़ पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त आख़िरत जो ख़ौफ़ असांजे दिलनि में रखी छॾे। अल्लाह ताला असांखे नेकियूं करण जी, यतीम सां हुस्न सलूक करण जी ऐं मिसकीननि खे खाधो खाराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजी नमाज़ुनि जी इस्लाह करे। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे, इख़लास सां ऐं ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां असां नमाज़ पढ़ूं ऐं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ पढ़ूं। ऐं अल्लाह ताला असांखे इख़लास अता फ़रमाए, रियाकारी खां बचाए। ऐं अल्लाह ताला असांखे पाड़ेसरनि सां सुठो सलूक करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वसल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।